वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदा साहिबित ताज वल मिअराज सय्यिदिल इंसी वल जिन्नात महबूब रब्बिल अर्ज़ि वस समावात अल्लज़ी इस्मुहु मक्तूबुन फित तौराति वल इंजील अरसलहुल्लाहु तआला बिल हक्कि बशीरन व नज़ीरा अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून व क़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वत्तीनि वज़्ज़ैतून वतूरि सीनीन व हाज़ल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसनि तक़वीम व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल कुरआनु हुज्जतुल लका औ अलैक सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वलियन जी विलायत ते न करे नजर जे पेनू पार करे त करे तो सगे। सुभान अल्लाह। वलियन जी विलायत ते न करे नजर जे पेनू पार करे त करे तो सगे। नवाबन वाही के जोगिय के जमींदार करे त करे तो सगे। अब सुभान अल्लाह। जो नबी याकूब रोआरे हजरत यूसुफ धार करे त करे तो सगे। जे सिराज के दुनिया मंज इल्म अकल दई निर्वार करे त करे तो सगे। चितो मेरा अजदा धूमधाम हा हूरांदा चर्चा आम हा जिब्रील हा गुलाम हा बलगल उला बिकमालिही। घुमा पया मुल्कां दे विच होके लगे फलकां दे विच आया गया पलकां दे विच कशफ दुजा बिजमालिही। सोहणे दे दर ते जो आया आया खाली लेकिन झोली भर गया पुरजोश सिकदारल गया हसनत जमी खिसालिही। अबू जहल हथ च पत्थर हा आखे दस अरबी जो है क्या पत्थरा हथां विच बोल दे सल्लू अलैहि व आलिही। प्यारे मोहब्बत सां इबादत जे नियत सां दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फी अव्वल कलामिना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फी औसत कलामिना अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फी आखिर कलामिना। अज तमाही असां सभई मस्जिद अली शेर में
पंहिंजे रब के राज़ी करण जी नीयत सां जुमातुल मुबारक जी नमाज जे अदायगी जी नीयत सां गॾु थियाऊं। बारगाह लम्बे ज़ल में दुआ है त शल अल्लाह रब्बुल इज़्ज़त तमाही असांजी हाज़री के मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। ॾाढे चओ आमीन। असां अॼुकल्ह दुरूद के ईअं सम्झूं त बस मौलवी साहब जो दुरूद पढ़ो, इन कन मां ॿुधी इन मां कढी छॾंदऊं। हालांकि ईअं न आहे, दुरूद जी वॾी फज़ीलत आहे। इन बारे में तव्हांखे ॿ वाक़िया ॿुधाईंदुसि, तक़रीबन वक़्त बि पूरो थियण वारो हूंदो, पोइ इंशाअल्लाह ताला बयान खे ख़त्म कंदो। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद हज़रत इमाम अबू ज़ुरा रहमतुल्लाह अलैह जॾहिं हे दुनिया जो जहान छॾे वियो आहे, इंतकाल करे वियो आहे, उनके पंहिंजे के शागिर्द ख्वाब जे अंदरि ॾिठो आहे त मुंहिंजो उस्ताद मोहतरम हज़रत इमाम अबू ज़ुरा रहमतुल्लाह अलैह सतन आसमाननि खां मथे बैतुल मामूर में मलाइकनि जी इमामत थो कराए, मलाइकनि खे तो नमाज़ पढ़ाए। पंहिंजे उस्ताद मोहतरम का अर्ज़ कयईं, साईं कहिड़ो अमल अल्लाह वटि तव्हांजो मक़बूल थी वियो? अल्लाह खे तव्हांजो कहिड़ो अमल पसंदि अची वियो जो तव्हांखे अल्लाह ताला मलाइकनि जी इमामत अता कई आहे? हज़रत इमाम अबू ज़ुरा रहमतुल्लाह अलैह चयो, अब्बा जॾहिं ॿियो कोई अमल कोन हुयो, जॾहिं तव्हांखे पढ़ाईंदुमि त इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ईंदो हो त मां 2 मिंट दुरूद जो विर्द कंदो हुयुसि। जॾहिं को किताब लिखंदुसि इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो ईंदो त मां दुरूद पढ़ंदुसि। इन दुरूद जी बरकत जे करे अल्लाह मूंखे मलाइकनि जी इमामत अता कई आहे। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह वटि हिकिड़ी मुरीदाणी आई, जी साईं मुंहिंजी नौजवान छोकिरी वफ़ात करे वई आहे, मुंहिंजी नौनिहाल धीउ वफ़ात करे वई आहे, इन्ही करे मूंखे को वज़ीफ़ो ॿुधायो, को अमल ॿुधायो जंहिंखे मां पढ़ां, उन खां बाद मूंखे पंहिंजे न्याणी जे ख्वाब जे दीदार ते। हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह अलैह के वज़ीफ़ो ऐं अमल ॿुधाए करे रवानो कयो। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह जो मुरीदानी हली वई, पहिरें ॾियारे अमल कयईं, ख्वाब जे अंदरि दीदार न्याणी जो कोन थियसि। ॿिए ॾियारे वज़ीफ़ो कयईं, ख्वाब जे अंदरि दीदार कोन थियसि। वरी 3 ॾियारे जो अमल कयईं, ख्वाब जे अंदरि दीदार थियसि। पंहिंजी न्याणी खे ॾिठईं, टांडनि जे मथां बीठी आहे, तार कोल जी कमीज़ पातल अथसि, हथ पोयां बदल त सख़्त मुसीबत जे अंदरि मुब्तला आहे, सख़्त अज़ाब जे अंदरि मुब्तला आहे, अल्लाह जी पकड़ जे अंदरि मुब्तला आहे। सुबुह जो अची करे हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह खे ॿुधाए त मां ख्वाब में पंहिंजी न्याणी खे ॾिठो आहे त सख़्त अज़ाब जे अंदरि मुब्तला आहे। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह ने के चयो, मां तू भी तौबा इस्तिग़फ़ार कर, मां भी तौबा इस्तिग़फ़ार कयां तो, मन अल्लाह उन बानी सां मग़फ़िरत जो फ़ैसिलो करे। उन बानी उन बिन इस्तिग़फ़ार कयो, तौबा इस्तिग़फ़ार कयो। ॿिए ॾियारे हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैह उहो साॻियो अमल कयो त उनखे उनजी न्याणी ख्वाब जे अंदरि आयो। ख्वाब जे अंदरि ॾिठईं त उहा साॻी न्याणी जन्नत जे महलातनि जे अंदरि ऐश सां ज़िंदगी गुज़ारे। पुछा कि तुंहिंजी अमर तोखे ख्वाब जे अंदरि ॾिठो त तूं अज़ाब जे अंदरि मुब्तला हुई, मां तोखे ख्वाब जे अंदरि ॾिसां त तूं तॾहिं महलात जे अंदरि ऐश सां ज़िंदगी गुज़ारे थी। चई, साईं तव्हांजो ख्वाब बि सचो, अम्मा जी ख्वाब बि सची आहे। वाक़ई असां सख़्त अज़ाब जे अंदरि, असां कब्रिस्तान जे अंदरि काफ़ी माण्हू मुब्तला हुयासीं। हिकिड़े ॾियारे अल्लाह जो नेक बानो आयो, हिकिड़े ॾियारे अल्लाह जो को बुज़ुर्ग अची करे असांजे कब्रिस्तान में वेही करे 2 मिंट दुरूद जो विर्द कयईं। अल्लाह असां सभिनी कब्रिस्तान वारनि मां अज़ाब तारे छॾियो आहे। एॾो दुरूद जी फज़ीलत आहे। हाणे हिकु दफ़ो ॿीहर ॾाढे दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फी अव्वल कलामिना, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फी औसत कलामिना, अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन फी आखिर कलामिना। अजीज दोस्तों, सोचण जी ॻाल्हि ई आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त अरिड़हं हज़ार मख़लूक़ात मां तव्हां ई असांखे अशरफुल मख़लूक़ात छो बनायो आहे? आख़िर तव्हां असांजे अंदरि कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां ई असांखे अशरफुल मख़लूक़ात जे फज़ीलत सां नवाज़ियो आहे? छा तव्हां ई असां वॾा वॾा इबादतूं कयूं था, रियाज़तूं कयूं था, सजदा ऐं रुकू कयूं था, इन इबादतुनि जे करे तव्हां असांखे अशरफुल मख़लूक़ात जो फज़ीलत मिलियो आहे? न न, इबादत में मलाइक तव्हां असां खां मथे आहिनि। छो त पहिरीं आसमान ते जेके मलाइक क़याम जे अंदरि रुकू क़याम में बीठा आहिनि, क़यामत जे सुबुह ताईं क़याम में बीठा हूंदा। ॿिए आसमान में जेके मलाइक रुकू जे अंदरि क़यामत जे सुबुह ताईं रुकू में बीठा हूंदा। टे आसमान में जेके मलाइक सजदे जे अंदरि क़यामत जे सुबुह ताईं सजदे में वेंदा। जेके मलाइक अतहियात जे शक्ल में क़यामत जे सुबुह ताईं अतहियात जे शक्ल में, जेके मलाइक विर्द ऐं दुरूद ऐं तस्बीह पढ़नि था पिया, उहो क़यामत जे सुबुह ताईं विर्द ऐं तस्बीह में हूंदा। इबादत जे करे जेकॾहिं अशरफुल मख़लूक़ात जो
फजीलत तव्हां असांखे मिले आ त मलाइकनि खे मिलण खपे आ छो त मलाइक इबादत घणी था कनि इबादत जे करे बि तव्हां असांखे अशरफुल मखलूकात जी फजीलत न मिलियो आ छा तव्हां असां वॾा वॾा तबीब ऐं डॉक्टर थियूं था इन करे तव्हां असांखे अशरफुल मखलूकात जो फजीलत मिलियो आ न इन डॉक्टर ऐं तबीब में त भोला बि तव्हां असांखा जानवर बि अॻिते आहिनि हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे जंगल जे अंदरि हिकिड़ो शख़्स आहे उहो रहंदो आहे जंगल जे अंदरि भोला अची करे जो अटो खाए वेंदा हुआ उनजे शयुनि खे ज़ियान करे वेंदा हुआ उन हिकिड़े ॾियारे अटो ॻोही करे ज़हर मिलाए करे रखी छॾियो तव्हां त इहो भोला ज़हर वारो अटो खाए करे मरी वेंदा मुंहिंजो जान छुटी वेंदो हिकिड़े ॾियारे जो उहो भोला आया भोलनि जे सरदार ऐं अॻवान उन अटे खे चेक कयो चई अॼु अटो न खायो अटे में ख़तरो आहे वापसि उन्हनि खे रवानो कई जंगल ॾे मोकिलियो हाणे हे दरख़्त आहिनि जो पन खायो पोइ वञी करे तव्हां अटे खे खाईंदो तव्हांखे कुझु कोन थींदो वरी उन्हनि पन खे खाई करे वञी पोइ वञी अटे खे खाधो त उन्हनि खे कुझु ई कोन थियो तबीब त भोड़ा बि थियनि था आख़िर तव्हां ई असांखे अशरफुल फजील अशरफुल मखलूकात जो फज़ीलत छाजे करे मिलियो आहे इहा इबादत में परिंदा बि तव्हां असांखे वरिता आहिनि हयातुल हयवान खे खोले करे ॾिसो बदक हूंदो आहे तव्हां बदक ॾिठो हूंदो बदक सभई निंड कंदा आहिनि उन में हिकिड़ो बदक उन्हनि जी चौकीदारी कंदो आहे हिकिड़े जंग ते बीही करे अल्लाह जो इबादत बि कंदो आहे असांखे तव्हांखे इहा फज़ीलत मिली आहे त इल्म जे करे मिलियो आहे क़ुरान जे करे मिलियो आहे जो तव्हां असांखे इल्म हासिल करण जी सलाहियत आहे इन करे अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे अशरफुल मखलूकात वारे फज़ीलत सां नवाज़ियो आहे क़ुरान वॾी शइ आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त कुरान मजीद जे अंदर हर शइ खे खोले खोले बयान कयो फरमायो नज़्ज़लना अलैकल किताब तिबयानन लिकुल्लि शै अल्लाह फरमाए तो जेको मां किताब कुरान मजीद नाज़िल फरमाए हर ॻाल्हि खे खोले खोले बयान थो करे तूं पंहिंजी पैदाइश पुछी तोखे क़ुरान ॿुधाईंदो तूं छा मां पैदा थियो आहीं तुंहिंजो पालींदड़ केरु आहे क़ुरान ॿुधाईंदो हाजत रवा केरु आहे क़ुरान थो ॿुधाए मुश्किल कुशा केरु आहे क़ुरान थो ॿुधाए मौत हयाती जो मालिक केरु आहे क़ुरान बयान थो करे दीन पुटनि ॾियण जो मालिक केरु आहे क़ुरान बयान थो करे मरण खां बाद ज़िंदा थियणो आहे ख़ुदा जो क़ुरान खोले थो ॿुधाए जिंदगी जो हिसाब किताब ॾियणो ख़ुदा जो क़ुरान खोले थो ॿुधाए जन्नत जो वाक़ियो पुछोसि ख़ुदा जो क़ुरान खोले थो ॿुधाए जहन्नम जो वाक़ियो पुछोसि ख़ुदा जो क़ुरान खोले थो ॿुधाए अल्लाह फरमाए थो अहिड़ो मां किताब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तुफ़ैल तव्हांखे ॾिनो आहे इहो मां जो किताब क़ुरान मजीद हर ॻाल्हि खे खोले खोले बयान थो करे संजे वाक़ियात उनजे बयानात उनजे किस्सनि में साईं कहिड़ी भलाई आहे अल्लाह फरमायो बहुदा हे कुरान में जेकी भी वाक़िया बयान तो करे इनमें तव्हांजे लाइ हिदायत आहे इनमें तव्हांजे लाइ रहबरी आहे इनमें तव्हांजे लाइ रहनुमाई आहे तव्हांजे ईमान के कुरान जो बयान मजबूत थो करे तव्हांजे ईमान के कुरान जो बयान पुख्तो थो करे तव्हांजे ईमान के कुरान जो बयान ताज़ो थो करे अल्लाह फरमाए मां अल्लाह जे किताब जा किस्सा तव्हांजे लाइ हिदायत वारा आहिनि मक़सद नूह अलैहिस्सलाम जो वाक़ियो तव्हां पढ़ंदो तव्हांखे उन वाक़े मां हिदायत मिलंदी नूह अलैहिस्सलाम जो वाक़ियो पढ़ंदो तव्हांखे उन वाक़े मां हिदायत मिलंदी यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो पढ़ंदो तव्हांखे उन वाक़े मां हिदायत मिलंदी याकूब अलैहिस्सलाम जो वाक़ियो पढ़ंदो तव्हांखे उन वाक़े मां हिदायत मिलंदी मूसा अलैहिस्सलाम जो वाक़ियो पढ़ंदो तव्हांखे उन वाक़े मां हिदायत मिलंदी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबुवत के ॾिसो तव्हांखे हिदायत मिलंदी अल्लाह फरमाए अल्लाह जे कलाम जे हर वाक़े किस्से जे अंदरि तव्हांजे लाइ हिदायत आहे रहबरी आहे रहनुमाई आहे क़ुरान जी आई हिदायत जे लाइ फरमायो हुदल लिन्नास इंसाननि जी हिदायत जे लाइ अल्लाह फरमाए जॾहिं तव्हां अल्लाह जे क़ुरान जे मथां अमल कंदो उनजे वाक़ियात जे मथां यकीन रखंदो तव्हांजे लाइ किताब हिदायत वारो किताब बि आहे फरमाए रहमा जॾहिं ईमान आणींदा वेंदो तव्हांजे लाइ किताब रहमत वारो किताब आहे तव्हांजे मथां मां अल्लाह जी रहमत नाज़िल थींदी क़ुरान मजीद जा वाक़िया ॿुधी करे हिन मथां अमल कंदो पंहिंजे ज़हन खे न हलाइजो पंहिंजे ख़्यालात खे न हलाइजो जीअं क़ुरान चए तोखे मञिणो पवंदो जेकॾहिं तोखे क़ुरान तो ई जो बयान तो ॿुधाए तोखे मञिणो पवंदो क़ुरान चए थो क़बर मुश्किल कुशा नथो थी सघे तोखे मञिणो पवंदो आहे कि क़बर वारो मुश्किल कुशा न आहे क़ुरान मनो थो करे त काठी मुश्किल कुशा न आहे तोखे मञिणो पवंदो आहे कि काठी मुश्किल कुशा न आहे क़ुरान तो चए अल्लाह का सा कोई हाजत रवा न आहे तोखे मञिणो पवंदो आहे कि अल्लाह का सा कोई हाजत रवा न आहे तोखे क़ुरान तो चए अल्लाह का सा कोई धी पुटनि ॾियण जो मालिक न आहे तोखे मञिणो पवंदो आहे कि अल्लाह का सा कोई धी पुटनि ॾियण जो मालिक न आहे रब काबा जो क़िस्म आहे क़ुरान तो चए
सिज चंद्र के लाइण बारण वाली ज़ात अकेले अल्लाह जी आ तो के मनो पंदवा की कुरान जी गाल सच्ची आ दरियान के लाइण वाली ज़ात अकेले अल्लाह जी आ तो के मनो पंदवा की कुरान जी गाल सच्ची आ तो के कुरान तो बुधाए इमाम लंबिया मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो आखिरी पैगंबर आ अल्लाह जो आखिरी नबी आ अल्लाह जो आखिरी रसूल आ तो के मनो पंदवा की इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खातमुन नबीयीन तो के कुरान तो बुधाए तो मोहम्मद जा सब सहाबा सच्चा तो के मनो पंदवा की मोहम्मद जा सब सहाबा सच्चा सब सहाबा सच्चा सहाबा जे सच्चाई जे बारे में को वाक़िया तो चे को अल्लाह जो वलियान के दिल जे अंदर या हसरत या आई तमन्ना तस्काश मा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में हो जा मां भी सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहि मजमईन जे सफन में शुमार थे मां भी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे पुराने माज़ूम पढ़ा हर वक्त दिल जे अंदर या हसरत ऐं तमन्ना तस रात जो जेतरे ॾियारे ख्वाब में ॾिसे तो एक सवारी जे अंदर सवार आहियूं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम भी सवार आहिनि सहाबा जी जमात भी सवार ओ बुजुर्ग चे तो मां भी उन सवारी जे अंदर सवार आया चे तो असानी सवारी हलंदे हलंदे के चाड़ी ते चढ़े थी चाड़ी ते चढ़ंदे ई गाड़ी जो ब्रेक फेल थी वो गाड़ी बंद थी वो गाड़ी पोइ ते रिवर्स चढ़न लगो ए चे तो मां तकड़ो तकड़ो लायम इन नियत सां ता तको पत्थर गोले अची करे गाड़ी जे टायरन जे हेठां ॾियां ता त तव्हां असां सभई हलाक न थी वियूं चे तो मां पत्थर गोले वापस आयम त ॾिसां त सहाबा इकराम गाड़ी जे टायरन जे हेठां सुधा पिया आहिनि एॾा सहाबा सच्चा अजीज दोस्तों बुजुर्गो भाइरो तमाम ऐसा के कबे तो महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कामिल इत्तिबा क्यों तमाम ऐसा के कबे तो उन महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बियो नथा करे सगूं नकल त कयूं नकल चेहरे ते दाढ़ी रखूं जेकर स्कूल में नकल कंदासी त कापी केस में पकड़बासी पुलिस वट पेश थींदासी कापी केस में नंबर खत्म थी वेंदा मदरसे में कापी केस में शुमार थी वेंदासीं पर महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नकल कंदासीं त इन दुनिया में भी कामयाब त आखिरत में भी कामयाब थी वेंदासीं हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर जे अंदर एको शख्स हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो नकल कंदो फिरौन महफिल सजाईंदो महफिल रखराईंदो ओ नकल भी मोहब्बत मां कोन कंदो नफरत मां नकल कंदो हुयो चंदो मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम पटको ही बदंदो आ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम लठ ही कंदो आ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ॻाल्हाईंदो ही आ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम हलंदो ही आ नकल इन नियत सां कंदो त ॿिया खिलन ठटोलूं कनि मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जॾहिं अल्लाह जो अज़ाब आयो अल्लाह जी जॾहिं पकड़ाई त सभई अज़ाब जे अंदर मुब्तला थी करे गरक थी विया लेकिन उहो शख्स बची वियो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कलीम नबी आ ॻाल्हाइण वारो नबी आ अल्लाह खां अर्ज़ थो करे अल्लाह सभिनी खां वधीक अंदर त मुंहिंजा हे साड़ींदो हो सभिनी खां वधीक तकलीफ़ मूंखे हे ॾींदो जो तव्हां सभिनी खे अज़ाब जे अंदर मुब्तला करे हलाक करे छॾियो आहे हिन शख्स खे बचायो आहे अल्लाह ताला फरमाए मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम मां अल्लाह खे हयात थो अचे जो तुंहिंजो नकल थो करे त मां कीअं हिन खे अज़ाब जे अंदर साड़ियां दुनिया वारो जेको मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो नकल थो करे दुनियावी अज़ाब मां बची थो वञे तव्हां असां नबी हबीब नबी जा उम्मती आहियूं जेकॾहिं महबूब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नकल कंदासीं त इन दुनिया जे अज़ाबनि ऐं मुसीबतनि खां बि बची वेंदासीं त आख़िरत जे अज़ाब खां बि बची वेंदासीं चेहरे ते दाढ़ी रखियूं मथे ते पटको पायूं उलमा सुलह वारो लिबास अपनायूं जेकॾहिं अॼु कंहिंजे गाड़ी जे मथां पीपल्स पार्टी जो झंडो लॻल आहे त फौज वारा उनखे न ॿियारींदा चवंदासीं ज़रदारी साहब जो माण्हू आहे कंहिंजे गाड़ी ते पीटीआई जो झंडो आहे उनखे फौज आर्मी वारा पुलिस वारा न ॿियारींदा चवंदा पीटीआई जो माण्हू आहे जेकॾहिं जमीयत उलमा इस्लाम जो झंडो अथसि उनखे बि न ॿियारे चवंदा भाऊ राशिद जो माण्हू आहे दुनिया वारो जेकॾहिं तव्हां असां चेहरे ते दाढ़ी वारो झंडो रखंदासीं मरी वेंदासीं मलाइक सवाल जवाब जे लाइ ईंदा चवंदा छॾियो त मदीने वारे साईं जो माण्हू आहे चेहरे ते दाढ़ी रखियूं उलमा सुलह वारो लिबास अपनायूं ज़ाहिर के संवारियूं अल्लाह बातिन के संवारे छॾींदो अफ़सोस सां चवणो थो पए गैर मुस्लिम ऐं काफ़िर जेकॾहिं इस्लाम मां मुतासिर नथो थिए इस्लाम में दाख़िल नथो थिए उनजो मेन वजह ऐं सबब बि असां ई तव्हां आहियूं मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह मसनवी रूमी जे अंदर हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे हिकिड़ो मुअज़्ज़िन जेको आज़ान चवंदो लेकिन बदसुरीलो आवाज़ हूंदो हुअसि सफ़ा बेकार आवाज़ हूंदो हुअसि अहिड़ो आज़ान जे अंदर आवाज़ हूंदो जो आज़ान चवे जेके माण्हू निमाज़ जे लाइ अचण वारा हूंदा उहे बि निमाज़ ते कोन ईंदा हुया ॻोठ वारनि मशवरो कयो त हाणे साईं खे छुटी ॾियूं तव्हांजे ॻोठ वञी करे ख़िदमत करे हिते असांजो जमात रहंदो कंदो ख़तम थी वियो आहे
उनके छुट्टी दिनों तो वो रवानो थे 2-3 खलीफन सा गड गोठ दे वनी रहो रस्ते में नमाज जो वक्त थी वियो उनके जुनून त अगे हो आजान जो तो मुअज्जिन जुनून हो राही इनन काफिरन जो पादरन जो को मंदर आयो थी इन में मां आजान चो से आजान तमा इते नचो अगे उते मुसलमान तवा बदसुर आवाज जे के तवा के कदियो तन तमा इते आजान चो तवा के त हिंदू मारे छडींदा तकलीफ होने चन नमा आजान चो उन आजान से नमाज पढ़ी थोड़ी देर का बाद में को अमरा आयो उन्हें मिठाई जो डब्बो भी खणी आयो कपन जो वगो भी खणी आयो थी आजान के दिनवा उन जो मिठाई जो डब्बो के दिसी कर थी मां दिनवा मां डाडे जे मां दिनवा उनके मिठाई जो डब्बो भी दी नहीं कपन जो वगो भी दी नहीं वरी रवानो थियो उनजे खलीफन पूछा कि उन्हीं अमरा का जो मिठाई जो डब्बो खणी आयो साईं केड़ी वजह तवा जे ला मिठाई खणी आयो चेन मुजो बड़ो कम करे छड़ियो आ चे केड़ो कम कयो त चे मुझे धी चे मां मुसलमान थींदस कलमो पढ़ंदस वो असां ॾाढो उनके समझायोसीं पर समझे ही कोन पियो मां मुसलमान थींदस मां कलमो पढ़ंदस मदन समझायोसीं उनजे पादरन समझायोसीं उस्तादन समझायोसीं पर समझण लाइ कोन तैयार हुयो पर जॾहिं इन आज़ान चयो चई ही छा जो आवाज़ असां चयो मुसलमाननि जो आज़ान जो आवाज़ चई अच्छा अहिड़ो आज़ान त मां अहिड़े कलमे खां तौबा कयो आहे मुसलमानो अॼु तव्हां ई असांजो बि इन करे मां मिठाई जो डब्बो खणी वॾो कमु कयो धी कलमो पढ़ण लाइ तयार हाणे कलमो पढ़ण लाइ हथ कढे छॾी मुसलमान तव्हां ई असांजो बि किरदार इन बदसलूले मुअज़्ज़िन वारो आहे जो काफ़िर कलमो नथो पढ़े जो वजह तव्हां ई असांजो छो त काफ़िर खे बि ॾाढी कोन्हे मुसलमान खे बि ॾाढी कोन्हे काफ़िर बि मथो कोन थो ढके मुसलमान बि कोन थो ढके रस्ते ते विधो परेशान थींदो सलाम कयूंसि या न कयूंसि छो त ख़बर ई नथी पए त इरादो आहे नकल कबो पटको रखबो ॾाढी रखबो ऐं आख़िर में इहो आहे त मां नवाब शाह का मदरसे आहे असांजो साईं नियाज़ुल्लाह साहब बि उते पढ़ाईंदो आहे मदरसा अरबी शमसुद्दीन नालो अथसि काफ़ी तालिब इल्म आहिनि मदरसा मक़रूज़ आहे मुस्तहिक मदरसो आहे जेको तव्हां दोस्तनि खां थी सघे ताउन करणु फरमाईंदा जज़ाकुमुल्लाह ख़ैर व आख़िरु दअवाना